अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 50 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे हिकु कदावर यादि दरिया साण हलंदी रहे थी। हू गवर्नमेंट जो ऑफिसर हो ऐं संदसि बदिली हिकु शहर खां ॿिए शहर थी त हुन रेलगाॾीअ वसीले ओॾां वञण जो फ़ैसिलो कयो। स्टेशन ते पहुतो, टिकट वरिताईं। गाॾी जंहिं लाइन ते बीठी हुई खेसि उते पहुचणो हो, जंहिंजे करे हुन सामान खणण लाइ कुलीअ खे सॾियो ऐं चयाईंसि त मुंहिंजो सामान गाॾीअ ताईं पहुचाए। कुलीअ सामान खयूं ऐं साहिब जे पोयां पोयां हलणु शुरू कयाईं। छाकाणि त वक़्तु घटि हो, तंहिं करे साहिबु ॾाढो तकिड़ो प्लेटफार्म ॾांहुं वधी रहियो हो। पोयां कुली बि सामान खणी भॻो, पर मुसाफ़िर जा क़दम वधीक तिखा हुआ ऐं हू जल्दी बोगीअ जे दरवाज़े वटि पहुची वियो। प्लेटफार्म ते रश ॾाढी हुई, जंहिंजे करे कुली सामान सूधो माण्हुनि जे हुजूम में फासी वियो। साहिबु हर हर रस्ते ॾांहुं निहारे रहियो हो, पर कुलीअ जो नालो निशान ई कोन हो। एतिरे में गार्ड सीटी हईं ऐं रेल हलणु शुरू कयो। साहिब जी हालति अजीब हुई, चढ़ी बि न पियो सघे, छाकाणि त संदसि सामान पोइते रहिजी वञे हा। आख़िरकार खेसि रेल छॾणी पई। गाॾी छॾण जे करे साहिब खे ॾाढो ॾुखु थियो त सॼो प्रोग्राम ख़राबु थी वियुसि। गाॾी परियां वेंदी रही ऐं मुसाफ़िर हथु लोॾे पंहिंजनि अज़ीज़नि खे इशारा कंदा रहिया। प्लेटफार्म ते रश घटि थी त साम्हूं ई पघर में ॿुॾल कुली अची बीह रहियो। संदसि मुंहं ते पाणीअ जे क़तरनि खां सवाइ अफ़सोस ऐं शर्म जा पधरा उञाणा हुआ। साईं, मूंखे माफ़ु कजो, कॾहिं ईअं थियो कोन्हे। वक़्त ते पहुचण जी ॾाढी कोशिशि कयमि, पर रश में सामान फासी पियो। साहिब खे कावड़ त ॾाढी हुई, पर सोचियईं त गाॾी त निकिरी वई, जे हाणे हिन कुलीअ खे मारे बि छॾियां त बि कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, रेल मोटी त कोन ईंदी। तंहिं करे कावड़ करण में को बि फ़ाइदो कोन्हे। काई ॻाल्हि कान्हे, धणीअ खे ईअं मंज़ूर हो। मां अॼु न त सुभाणे हलियो वेंदुसि, हुन मुरकंदे कुलीअ खे जवाबु ॾिनो। संदसि उहो रवैयो ॾिसी कुलीअ जे मुंहं ते मुरकाई ऐं हुन चयो, मां तव्हांजो सामान खणां थो ऐं वेझो ई हिकु रेस्ट हाउस आहे, उते तव्हांजे रहण जो बंदोबस्तु कयां थो। कुलीअ रेस्ट हाउस में साहिब जो सामान रखियो ऐं ॿाहिरि निकिरी आयो। खेसि ख़बर हुई त साहिब खे सुभाणे वरी उन स्टेशन ॾांहुं वञिणो आहे, तंहिं करे हुन सॼी राति स्टेशन ते गुज़ारी। ॿिए ॾींहुं साहिबु स्टेशन ते पहुतो त कुली पहिरीं उते बीठल हो, जंहिं वधी अची वॾे कुर्ब साण हथु मिलायो, ॼण ॿई के वेझा माइट हुजनि। सामान खणंदे चयाईं, साईं, अव्हांजी एडवांस बुकिंग थी वई आहे, अचो। मथे ते सामान खणी हू साहिब साण प्लेटफार्म ॾांहुं हलियो। रेल ते पहुची साहिब बटूअ मां पैसा कढी कुलीअ खे ॾिना त हुन वठण खां नकार कई। साईं, न, उहे पैसा मूंखे न खपनि, छाकाणि त मुंहिंजे ग़लतीअ जे करे काल्ह तव्हांजी गाॾी निकिरी वई हुई। साहिब ॾाढी कोशिशि कई त हू रेल जो भाड़ो त घटि में घटि अदा करे, पर कुली कंहिं बि सूरत में मञण ते राज़ी न हो। हुन साफ़ साफ़ चई छॾियो हो त जे मूंखे पैसा न ॾींदव त मां वधीक ख़ुशि थींदुसि। कुलीअ खेसि गाॾीअ में विहारियो, भरिसां बि कचहरी कई ऐं वरी ॿाहिरां अची दरीअ मां साणसि कचहरी करणु लॻो। हू एॾे अहसान मंदीअ सां साहिब ॾांहुं निहारे रहियो हो, जेका ॾिसण वटां हुई। गाॾीअ चुरणु शुरू कयो त हू आहिस्ते आहिस्ते हलंदे साहिब सां ॻाल्हियूं करणु लॻो। ट्रेन जी रफ़्तार तेज़ थी त हुन पंहिंजे जाइ ते बीठे बीठे हथु लोॾणु शुरू कया, ॼण साहिब खां मोकिलाईंदो हुजे। साहिब दरीअ मां हथु लोॾे संदसि मोकिलाणीअ जो जवाबु ॾिनो ऐं खेसि महसूसु थियो त एॾी मुहबत ऐं चाह सां त कॾहिं कंहिं पंहिंजे बि खेसि ख़ुदा हाफ़िज़ नाहे चयो। रेल हली वई त कुलीअ सोचियो त सुबुह खां वठी कुझु खाधो न आहे, नेरनि ई करे वठां। खीसे में हथु विधाईं त अलाए केतिरा नोट निकिरी आयसि। ॻणियाई त पूरा 3000 रुपया हुआ। संदसि अखियूं भरिजी आयूं ऐं हुन धणीअ जो शुक्र अदा कंदे साहिब खे दुआ ॾिनी, जंहिं बिना खेसि महसूसु कराइण जे एॾी रक़म संदसि खीसे में विधी हुई। 20 साल पोइ साहिब पंहिंजी डायरी कढी ऐं लिखियाईं, हुन कुलीअ जे करे लेट थियण जो जेको ॾुखु मूंखे हो, उहो त उन राति ई ख़तमु थी वियो हो, पर संदसि मुहबत भरियल अलविदाई निगाहूं अॼु 20 साल गुज़रण खां पोइ बि मुंहिंजी दिलि में ठार पैदा करे छॾीनि थियूं। मूंखे ट्रेन मिस थियण जो को बि ॾुखु न आहे। अफ़सोस रुॻो इन ॻाल्हि जो आहे त ज़िंदगीअ में हिकिड़ो मुहबत सां भरपूर इंसानु मिलियो हो,
जंहिंखे मां उन स्टेशन ते छॾे आयुसि।